सेवन शरीफ जे एक गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में अलविदाई तकरीब जो एक अनोखो अंदाज ॾिठो वियो। उस्तादनि पारां शागिर्दनि लाइ नेक तमन्नाऊं, दुआऊं ऐं मोहबत जो इज़हार पिणु कयो वियो। सेवन शरीफ में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि लाइ अलविदाई तकरीब मुनक़िद कई वई, जिथे 5 सालनि जे तालीमी सफ़र जी पुॼाणीअ ते शागिर्दनि खे भेटा पिणु पेश कई वई। तकरीब खे ख़िताब कंदे उस्ताद मोहम्मद बचल बुर्रो चयो त हिन अरसे दौरान शागिर्दनि न रुॻो तालीम हासिल कई पर गॾोगॾु दोस्तियूं, यादगार लम्हा ऐं ज़िंदगीअ जा अहम सबक बि सिखिया। उन उम्मीद ज़ाहिर कई त शागिर्द पंहिंजे ईंदड़ ज़िंदगीअ में बि मेहनत, ईमानदारी ऐं हौसले सां अॻिते वधंदा ऐं पंहिंजे वालिदैन, उस्तादनि ऐं धरतीअ जो नालो पिणु रोशन कंदा। हुन वधीक चयो त इल्मु हिकु अहिड़ो खज़ानो आहे जेको कॾहिं बि ख़तमु नथो थिए, जॾहिं त सुठो इख़्लाक़ इंसान जी सुञाणप बणिजे थो। उस्तादनि शागिर्दनि ते फ़ख्र जो इज़हार कंदे खेनि नसीहत कई त हू पंहिंजे असूलनि, सुञाणप ऐं मेहनत खे हमेशह यादि रखनि। तकरीब जे आख़िर में शागिर्दनि जे रोशन मुस्तक़बिल ऐं कामयाबीअ लाइ ख़ासि दुआऊं पिणु कयूं वयूं। कैमरा टीम सां गॾु अली मर्दान सोलंकी, अवामी मीडिया न्यूज़, जामशोरो।